अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर खां अब्दुल हई शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। खैबर ज़िले मटियारी जे वेटरनरी डॉक्टरनि तरफ़ां सिंध हुकूमत पारां खेनि पको न करण ख़िलाफ़ खैबर प्रेस क्लब ते एहतजाज। तफ़सील मूजिब वेटरनरी डॉक्टरनि खे सिंध हुकूमत तरफ़ां पको न करण ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाज रैली कढी वई। उन मौक़े ते वेटरनरी डॉक्टरनि रिज़वान अहमद खैबर, अब्दुल्ला मेमुन नदीम खैबर, ओशाक शौक़ अरबाब खैबर ऐं ॿियनि वेटरनरी डॉक्टरनि जो चवणु हुयो त पंजाब हुकूमत पारां ऐलान कयो आहे त नवनि वेटरनरी डॉक्टरनि खे हाउस जॉब ॾींदासीं, जॾहिं त सिंध हुकूमत तरफ़ां नवनि वेटरनरी डॉक्टरनि खे का बि सब्सिडी न ॾिनी वई आहे। इहा असां सां सरासर नाइंसाफ़ी आहे। सो असां वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध ऐं लाइफ डिपार्टमेंट जे डायरेक्टर बारी पिताफ़ी खां मुतालबो था करियूं त सिंध जे वेटरनरी डॉक्टरनि खे हाउस जॉब ॾेई संदन मुस्तक़बिल संवारियो वञे। ॿी सूरत में असां वेटरनरी डॉक्टरनि सिंध असेंबली आॾो एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं। असां वज़ीर आज़म ऐं सिंध जो जेको लाइफ स्टाइल डायरेक्टर अब्दुल बारी पताफ़ी आहे, जेके सिंधी डॉक्टरनि खां ना साम्हूं थी ऐं जीअं हफ़्तो पहिरीं पंजाब हुकूमत ऐलान कयो त जेका वेटरनरी डॉक्टर उन्हनि खे हाउस ने सिंध जे वेटरनरी डॉक्टर ने हाउस जॉब जे बैंड लॻो। असां अब्दुल बारी खां मुतालबो कराए महिरबानी सिंध जे शागिर्दनि खे ॾिनी वञे। सिंधी में पहाको आहे त उस्ताद बि हिकिड़ो पैगंबरी जो पेशो, डॉक्टरी जो हिकिड़ो पैगंबर आहे। पोइ डॉक्टर इंसान हुजे चाहे डॉक्टर हुजे, इंसान ख़िदमत ख़ल्क़ करे थो ऐं उन्हनि जो बि बेनूरनि जी करे थो। बराए महिरबानी असांखे हाउस जॉब मसइलो हल करे। वारनि ऐलान कयो आहे वेटरनरी डॉक्टरनि खे हाउस जॉब ॾियण जो। असां सिंध ऐं सिंध जे आला इख्तियारनि खां अपील था कयूं त सिंध जे डिग्री रखंदड़ शागिर्दनि खे हाउस जॉब ॾिनी वञे।